अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल इन तुख़्फ़ू मा फ़ी सुदूरिकुम औ तुब्दूहु यअलमुहुल्लाह व यअलमु मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्ज़ वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर यौम तजिदु कुल्लु नफ्सिन मा अमिलत मिन खैरिन मुहज़रा वमा अमिलत मिन सूइन तवद्दु लौ अन्न बैनहा व बैनहु अमदन बईदा वयुहज़्ज़िरुकुमुल्लाहु नफ्सह वल्लाहु रऊफ़ुन बिल इबाद सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तमाम असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जलाल तमाम असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला मोमिननि जे बारे में हुकुम फरमायो हो त जेके बि मोमिन आहिनि उहे काफ़िरनि सां कंहिं बि क़िस्म जो दिली ताल्लुक़ न रखनि। हा, पंहिंजी इज़त जे तहफ़ुज़ ख़ातिर, पंहिंजे माल मता, पंहिंजे मुसलमाननि जे मफ़ाद उन्हनि जे बचाव ख़ातिर ज़ाहिरी को ताल्लुक़ को इतिहाद को जोड़ क़ाइमु करे सघनि था, दिली ताल्लुक़ कंहिं बि क़िस्म जो न कनि। जेकॾहिं ईअं कंदा त यादि रखनि मां अल्लाह जो ज़िम्मो को बि कोन्हे उन्हनि जे लाइ, काई ज़िमेदारी उन्हनि जे मुंहिंजे मथां कान्हे का। वयुहज़्ज़िरुकुमुल्लाहु नफ्सह, दड़को ॾिनो वियो हो त अल्लाह तव्हांखे पंहिंजे ज़ात जो ख़ौफ़ डपु ॾियारे थो। नथा ख़ुदा जो ख़ौफ़ रखो त पोइ हिकु ॾींहुं मोती त उन ॾांहुं ईंदव न, हिसाब चुकाए वठंदो। पोइ अॼोकी आयत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला इन इहा दिली ताल्लुक़ जे निस्बत सां ज़रा कुझु गहराईअ में वञी करे बयानु फरमायो आहे। इहो दिली ताल्लुक़ जेको आहे उहो ज़रा इंसान जे मामलात ॾेतियुनि लेतियुनि वारो ताल्लुक़ जेको आहे उहो ज़रा दिलि सां, दिलि जे गहराईअ सां ताल्लुक़ रखे थो। इन जो मिसाल खणी मां हीअं ॾियां, मुआशिरे में सभिनी पाड़ेसिरनि सां, मिटनि माइटनि सां माण्हू दुआ सलाम, बिरादरी, ग़मी ख़ुशी, भत ॿोड़ में सभिनी सां शरीक हूंदो आहे, पर को हिकिड़ो अहिड़ो हूंदो आहे जेको उन्हनि सभिनी मां कुझु दिली दोस्त बि हूंदो आहे, रिश्तेदार बि, पर ज़रा गहराईअ में हुन सां ताल्लुक़ हूंदो आहे। हर ॻाल्हि, हर मामिलो, हर मशवरो हुन सां कबो आहे। बज़ाहिर सभिनी खे इहा ख़बर हूंदी आहे त सभु पाण में हिकु जहिड़ा आहिनि, मिट माइट आहिनि, सभु दोस्त यार आहिनि, सभिनी सां हिकु जहिड़ो ताल्लुक़ आहे, पर उन्हनि जो गहराईअ में बि को हिकिड़ो ताल्लुक़ हूंदो आहे जंहिंजी ख़बर ॿियनि खे न बि हूंदी आहे। त पोइ ईअं जेकॾहिं मुस्लमान काफ़िरनि सां मुआशिरे में गॾु रहनि था, अल्लाह ताला फरमाए थो दिली ताल्लुक़ क़ाइमु न कजो, न कजो, न कजो, सख़्तीअ सां मना फरमाई। ऐं ज़ाहिरी तौर ते जेकॾहिं तव्हां बचाव जो कोई बंदोबस्तु कयो था, भले कयो, त पोइ हाणे हिन में त लिको आहे, वॾो लिको आहे। ज़ाहिरी तौर ते ताल्लुकात जी इजाज़त आहे, कंहिं न कंहिं हिकमत बसीरत मुसलमाननि जो बचाव, इस्लाम जो बचाव, पंहिंजी जान माल इज़त जो तहफ़ुज़, उन जो बचाव, उन ख़ातिर इजाज़त आहे। त पोइ इन्हनि ताल्लुकात जे विच में ई त गहराई ऐं राज़ थींदो आहे। इन्हनि ताल्लुकातनि जे वास्ते सां ई त माण्हू गहरो दिली ताल्लुक़ बि रखंदो आहे। पोइ इन्हनि समूरनि ताल्लुकात में दिलि जो हिकिड़ो गहरो ताल्लुक़ आहे जंहिंजे लाइ अल्लाह से फरमायो त इहो क़ाइमु न कजो। पर जेकॾहिं कोई ईअं मामलात में ॾेतियूं लेतियूं काफ़िरनि सां, पाड़ेसरी गैर मुस्लिमनि सां कंदे कंदे गहराईअ में लही थो वञे त ऐं ज़ाहिर में उनखे झलिजे थो त तूं न
ज़रा हिननि सां पागड़नि सां वधंदो थो वञे। ज़रा तूं न इहो वाणियुनि सां भत बोड़ में उन्हनि जे दावतुनि में जिथे किथे तूं उन्हनि जे कज़े पढ़णे मरणे में तो वटि बीठो बि उन्हनि वटि ज़रा अहिड़ी गहराई रखी आहे तो ॼण त तुंहिंजा दिली दोस्त आहिनि ऐं हेॾा शरीयत मना कई आहे, तूं वरी उन्हनि सां गहराई घणी थो रखंदो वञे, असांखे शक थो पए। त पोइ चए थो न भाउ अल्लाह, न बाबा मां मस्जिद जो कखु, न बाबा क़ुर मस्जिद में मां किथे मां ईअं न भाउ मां न कंदो आहियां ईअं। ज़ाहिरी तौर ते शरीयत जेका इजाज़त ॾिनी आहे मां ओतिरो उन्हनि सां तालुक रखां थो, उन में मुंहिंजो बचाव आहे या मुंहिंजे ज़मीन मुंहिंजे रस्ते मुंहिंजे नेकर मुंहिंजे मामलात समूरनि में कुझु मां पंहिंजे तहफ़ुज़ मफ़ाद ख़ातिर उन्हनि सां आहियां, मुंहिंजो दिली तालुक न आहे। त पोइ हाणे इहो जवाब जो एॾो वॾो तफ़सील सां ॾेई वियो त ॿुधण वारो माण्हू त मञींदो हा यार ईअं थी बि सघे थो, हिन जो लंघो रस्तो हितां आहे, जे हिन सां दुआ सलाम न कंदो, हेठां ई न कंदो, तालुक न रखंदो त रस्तो बंदि थी सघेसि थो। पोइ उहो रस्तो ज़मीन जो आहे, हिन जे घर जो आहे, हिन जे जाइदाद कारोबार जे ईंदे वेंदे रस्तो आहे। कंहिं बि तरह सां ज़ाहिरी माण्हू त ॿुधी करे हिन जा ख़दशा हिन जूं तावीनूं मञे वेंदा, पर अलाह से फरमाए थो माण्हुनि खे मञाए वेंदो, मूंखे बि मञाईंदो। माण्हू तव्हां जूं कूड़ियूं बदूड़ियूं ॻाल्हियूं ॿुधी करे मञींदा त हा मूंखे बि मञाईंदो, तव्हांजो कूड़ मूंखां लिखंदो, तव्हांजे दिलि जूं ॻाल्हियूं मूंखां लिखंदियूं, तव्हांजा दिली तालुकात मूंखां छुपंदा। सोना नबी मोमिननि खे ॿुधाए, साईं कुर्बान वञा छा ॿुधायां? अलाह से फरमाए ॿुधाए न, कुल इन तुख़्फू मा फी सुदूरिकुम औ तुब्दू यालमु अल्लाह, तव्हां न जेको कुझु ज़ाहिर कयो था ज़बान ते मामलात में ज़ाहिरी हिकिड़ो तासुर हिकिड़ो रुख ज़ाहिर कयो था ऐं वरी छुपायो सीननि में कुझु ॿियो था, ज़ाहिर कयो था हिकिड़ो, छुपायो था ॿियो, या खणी जहिड़ो ज़ाहिर में तहिड़ो ॿाहिरि में, या ज़ाहिर में बि कोन्हे तव्हांजो पर दिलि में चुपत में को न को तालुक आहे। अलाह से फरमाए त तव्हांजो ज़ाहिर ऐं तव्हांजो अंदरि सभु मुंहिंजे लाइ चिठो आहे, का शइ तव्हांजी मूंखां लिकियल कोन्हे का। तव्हांजो सीनो त नंढड़ो आहे, तव्हांजे सीने में छा छा भला छुपी सघे थो? दुनिया जे माण्हुनि खां त ॻाल्हियूं ऐं राज़ छुपाए सघो था, दिलि में हिकिड़ो ज़बान ते ॿियो ॿोल ॿोले सघो था, लिक रखी सघो था, मूंखां छा लिखंदो? तव्हांजो सीनो त नंढड़ो आहे। वयालमु मा फी समावाति मा फिल अर्द, आसमान सॼे जे हेठां ज़मीन सॼे जे मथां जेतिरियूं मख़लूक़ात आहिनि, 18,000 कमो पेश मख़लूक़ात, वॾियूं वॾियूं मख़लूक़ूं, जिन देव हूर परियूं मलाइक हैवान इंसान सभु जो सभु मख़लूक़ूं रहनि थियूं, मूंखे त सभिनी जे ज़रे ज़रे जो इल्मु आहे। तूं छा छुपाए सघंदे मूंखां ॻाल्हियूं? ज़ाहिर में तूं दिलि ते जेकॾहिं दिलि में हिकिड़ी ॻाल्हि रखी थो ग़ैर मुस्लमान सां, इन जे करे तो तालुक रखियो आहे त मुस्लमाननि जी जेका बि पॉलिसी हूंदी जंग जी जिहाद जी, इस्लाम जे तहफ़ुज़ ऐं इस्लाम जे बका जे लाइ जेका बि हुनजी पॉलिसी हूंदी, इन्हनि वारी पॉलिसी आहिस्ते आहिस्ते मां काफ़रनि ताईं मुंतक़िल कंदुसि, जीअं मुंहिंजे इन्हनि जिगरी यारनि खे को नुक़सानु न थिए। त पोइ अल्लाह तबारक व तआला फरमाए थो ज़ाहिर में तूं भले तूं तावीरूं कंदो वती त वापार आहे मुंहिंजो ज़ाहिरी, दिली तालुक न आहे। ईअं मुल्की तहफ़ुज़ ख़ातिर मुंहिंजो हुन सां तालुक आहे, दिली तालुक न आहे। अल्लाह से फरमाए थो पोइ यादि रखजांइ, ज़मीन आसमान जे हर मख़लूक़ जे हर कुंड खुर्श जे ज़रे ज़रे जो मूंखे त इल्मु आहे, तुंहिंजो सीनो त नंढड़ो आहे, तूं छा लिकाईंदे मूंखां? अल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर। क़ुरान पाक फरमायो त अल्लाह त हर शइ ते क़ादिर आहे। सच पच अॼु त साइंस एतिरी तरक़ी कई आहे जो सुते पिए माण्हूअ ते पहिरियां चयूं त तजुर्बो था कयूं, सुतो पियो आहे, सुते पिए माण्हूअ जे ज़हन में ख़्वाब सोच कहिड़ी थी फिरे उहो मालूम था कयूं, चिप लॻायूंसि नंढड़ी, गौर लॻायूं, हुनजे चुरपुर मां महसूसु कयूं, कुझु ॻाल्हियूं अधूरियूं सधूरियूं ॿुधायूं त हा लिखी छॾियूं। जंहिंमहिल निंड मां उथियो हमरा हुन खां पुछूं त तोखे ख़्वाब लधो? चई हा। छा लधो ई भला? चई फलाणी फलाणी शइ ख़्वाब में ॾिठी अथमि। उहा हिननि पने ते जेका लिखी हुन चिप जे ज़रिए मालूमात
उहा उनजो ख़्वाब बेतारे ॾिठो त यार ज़रे घटि साॻियो हो, ज़रे घटि साॻियो हो। हिननि वारे साइंस जी तरक़ी। हाणे वरी चयूं मुख़्तलिफ़ दुनिया जे उलूमनि सां तालुक़ु रखंदे, साइंस खे ज़ोर सां इस्तेमालु कंदे चयूं त हीअं माण्हू साम्हूं वेठो हुजे न, उन सां ॻाल्हायो था वेठा, पर हू तव्हां सां ॻाल्हाए थो पर ज़रा बेतवजो, तव्हां हुनजो फुल तवजो रखणु चाहियो था, पर हुनजो तवजो तव्हां ॾे न आहे, जंहिंमां तव्हां सम्झो था त हिन जे दिलि में दिमाग़ में का ॿी ॻाल्हि आहे पर ॿुधाए कोन थो। सुवालु कयो त मां जवाबु गोल मोल करे ॾिनई, जवाबु इहो कोन्हे। मां मशवरो पुछियो तव्हांसि पर मूंखे मशवरो ॾिनई, ख़बर न आहे हले सही न आहे हले ग़लति, हिन जे दिमाग़ में छा थो फिरे। पोइ चयूं त कुझु तदबीरूं इस्तेमालु कयो, तदबीरूं कुझु हरबो हलायो। इन खां इन ई सोच जे मुतालिक़ को ॿियो सुवालु कयो, कंहिं ॿिए माण्हू जे मुतालिक़ इहा साॻी पॉइंट कंहिं ॿिए माण्हू जे मुतालिक़ पुछोसि, अञा न त कंहिं जानवर सां। हिकिड़ी बकरीअ हिकिड़े ॾांद खे टकर हयो, बकरीअ खे त अंदाज़ो कोन हो त ॾांद खे मां टकर हणंदुमि त ॾांद रुगो सिंग ॾेई हीअं कंदो त मूंखे अलाए किथे उछलाईंदो, पर हिन हाल फ़िलहाल ई पोयां पुठियां ई सही ज़ोर सां हिन टकर हयसि। हाणे ॾांद जॾहिं हुन ॾे मुंहुं कयो त बकरी त पोइ हुते हटी वई, पर ॾांद बि ॾिसे थो त मूं ॾे हीअं कर खयूं बकर बकरी ईंदो हणंदो टकर, ॾांद बि ईअं थो करे, पर ॾांद पंहिंजो जाइ ते जॻे थो त हुनजे टकर में ज़ोर हले केतिरो हूंदो। बकरी पंहिंजे जाइ ते चए बि थी, हीअं बि करे थी त अलाए हिन ॾांद जे टकर में ज़ोर हले केतिरो हूंदो। हाणे चवनि था अहिड़ो सुवालु कयोसि, अहिड़ो सुवालु कयोसि अॻिले खां, हाणे ॿुधाए इहे भई हिक ॿिए ॾे कर खयूं ईअं मथो हयूं ॾिठा हाणे हिक ॿिए ॾे, छा ख़्यालु आहे तूं ॿुधाए इन ॾिण मां केरु भॼी वेंदो, ॾांद बकरीअ जे ज़ोर खां तुंहिंजी भॼी वेंदो या बकरी ॾांद जे ज़ोर खां भॼी वेंदी। हाणे जेको जवाबु ॾियो न जवाब मां अंदाज़ो लॻायो तव्हां पंहिंजे सुवाल वारो। इहा सेक्योलॉजी असांजी जेका हले पई, इहा साइंस जेका असांजी हले पई ज़ोर पई लॻाए, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो तव्हां दुनिया जे इन्हनि अकुल जे हरबनि सां माण्हूअ चुप कंदे जी ॻाल्हि दिलि मां राज़ कढी करे अंधो काणू सम्झण जी कोशिशि कयो था। इहे सभु अकुल पैदा करण वारे ज़ात में त मां अलाह जी आहे। इहे तदबीरूं इहे मख़लूकूं इन्हनि मख़लूकनि जे दिमाग़ में सोच ऐं फ़िक्र ॾियण वारे ज़ात बि मां अलाह जी आहे। तव्हां मूंखां छा लिखाईंदो। इन अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। क़ुरान पाक फरमायो व यअलमु मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्ज़, ज़मीन आसमान जे ज़रे ज़रे जो मूंखे इल्मु आहे ऐं मां हर शइ ते क़ादिर आहियां, हर शइ जी कुदरत ऐं सघा मूंखे छा छुपाईंदो मूंखां। इहे एॾा वॾा लफ़्ज़ दड़के वारा बयानु कंदे इहो मतिलबु ख़ुलासो बयानु कयो वियो त काफ़रनि सां दिली तालुक़ कॾहिं बि न रखिजो। छो? क़ुरान पाक जे आयतुनि में ख़ुलासो मालूम कयो वियो आहे, ॿुधायो वियो आहे अल्लाह ताला जी तरफ़ खां त इहे तव्हांखे पंहिंजे दीन तां फेराए पंहिंजो जेसिताईं न कंदा तेसिताईं तव्हां सां राज़ी न थींदा। हुज़ूर सलातो वसलाम जन खे अल्लाह तबारक व तआला चिटो फरमायो, सुहिणा नबी कॾहिं बि तुंहिंजी ताबेदारी न कंदा जेसिताईं तोखे पंहिंजे दीन ते न आणनि, तोखे दीन इस्लाम शरीयत वारे तरीक़े खां फेराए न विझनि, तेसिताईं तोखे पंहिंजो न सम्झंदा। छा बि करे विझी अल्लाह जो पैगंबर जेको कुल काइनात खां मथे आहे, इल्म में, अकुल में, सम्झ में, दानाईअ में, हुस्न में, जमाल में, हर शइ में मथे आहे। अल्लाह जो रब्बे ज़ुल जलाल उनखे फरमाए पियो त सोना इहे लन तरज़ा अन्कल यहूद वलन नसारा हत्ता तत्तबिअ मिल्लतहुम, कॾहिं बि तोसां राज़ी न थींदा जेसिताईं तूं उन्हनि जे दीन जो ताबे न थी। हुज़ूर जन भला उन्हनि जा ताबे थी सघनि था? न। या छण जो इरादो कंदा? न। अल्लाह से फरमाए थो तूं उन्हनि जे दीन जो ताबे थींदे पोइ तोसां राज़ी न थींदा, ॿिए सूरत में राज़ी न थींदा। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम सां राज़ी नथा थियनि तो ऐं मूंसां किथां राज़ी थींदा दुनिया जे कंहिं लालचनि में अची करे? न। तॾहिं अल्लाह से फरमायो त सख़्तीअ सां इहो हुकुम असांजो क़बूल हुजेव, दिलि सां या असांजे दड़के सां तवार न करनि मजबूर थी करे या दिलि सां असांजे हुकुम ते अमल कयो, पर करिणो पवंदो आहे। छो त इहे तव्हांजा अज़ली दुश्मन आहिनि। तव्हांजो हिकिड़ो कमज़ोर मुस्लमान जेकॾहिं फेराए विया न त बि तव्हांजे मथां असरु घणो थींदो। हिकिड़ो कमज़ोर सादे में सादो कमज़ोर में कमज़ोर मुस्लमान जेकॾहिं तव्हांजो दीन इस्लाम तां यहूदी नसरानी फेराए विया त बि तव्हांजे आबादीअ ते एतिरो फ़र्क़ु पवंदो जो तव्हांजा चङा भला माण्हू फिरंदा।
ऐं कयो थो वञे NGOs जे ज़रिए सां ईअं कयो थो वञे, माण्हुनि जी मुआवनत मदद कई थी वञे, घर टेंट तामुन राशन रोक कैश रक़म ॾेई करे उन्हनि जो तामुन करे माण्हुनि जूं दिलियूं खटियूं थियूं वञनि। पोइ उन्हनि जूं दिलियूं खटे करे उन्हनि खे आहिस्ते आहिस्ते पंहिंजे तंज़ीम जो रुकन बणायो थो वञे। पोइ आहिस्ते आहिस्ते पंहिंजे तंज़ीम में उनखे सिलेक्ट करे पको कयो थो वञे। पोइ आहिस्ते आहिस्ते उनखे उहिदेदार बणायो थो वञे। पोइ आहिस्ते आहिस्ते उनखे उहिदो मथे ॾेई करे उनखे बिल्कुलु पंहिंजे लिटरेचर जो मुतालो कराए करे उनखे पंहिंजो बनायो थो वञे। आहिस्ते आहिस्ते उनखे शादी ड्यूटी मुलाज़मत तनख़्वाहूं ॾेई करे उनखे पंहिंजे अक़ीदे जी मोहत बणायो थो वञे। खोड़ अहिड़ा मिसाल आहिनि। चङा भला मुस्लमान दीनदार कल को ॾींहुं जेके निमाज़ी क़ुरान वारा आलिमनि सालिहनि सां दिलचस्पी मोहबत रखण वारा अॼु नज़रियाती तौर ते उन्हनि जा मुखालिफ़ लॻा पिया आहिनि। छो? उन्हनि जो तालुक ई आहे त उन्हनि दोस्ती ऐं यारी दिली तौर ते हिननि सां रखी तॾहिं। अल्लाह तबारक व तआला फरमायो सख़्तीअ सां मना हुआ, इहे तव्हांजा अज़ली दुश्मन आहिनि। जीअं शैतान तव्हांजो इन शैतान लकुम अदू, जीअं शैतान तव्हांजो दुश्मन आहे ईअं इहे बि तव्हांजा ईअं ई दुश्मन आहिनि। ईअं सम्झो शैतान यहूदनि ऐं नसराननि जे रूप में तव्हां वटि अची करे तव्हांखे ख़राब थो करे। हा, मन अहब लिल्लाह, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन अहब लिल्लाह व मन अबग़ज़ लिल्लाह फ़क़द इस्तकमल ईमानहु। जंहिं माण्हूअ जी कावड़ ऐं गुस्सो ॿिए सां अल्लाह जे रज़ा ख़ातिर हुजे, जंहिं माण्हूअ जी मोहबत बि ॿिए सां अल्लाह जे रज़ा ख़ातिर हुजे, इन जो ईमान कामिल आहे। काफ़रनि असांजो कुझु बिगाड़ियो त कोन्हे, बिलफ़र्ज़ पाड़ेसरी को अहिड़ो माण्हू आहे वाणियो आहे गैर मुस्लिम आहे, उन असांजो ज़ाहिरी तौर ते बिगाड़ियो त कुझु कोन्हे, तबई तौर ते ॾाढो भलो माण्हू आहे, ॾाढो तबियत जो बहितरीन माण्हू आहे, दुख सुख में हर हिक सां कस कसर में हलण वारो माण्हू आहे ऐं कस खाइण वारो माण्हू आहे। कंहिंसां उचाईंदो कोन्हे, पंहिंजी विञाईंदो आहे पर ॿिए जी न विञाईंदो आहे। सफ़ा भली तबियत जो। भला पोइ अहिड़े माण्हू सां दोस्ती यारी रखूं? सुवाल सम्झ में आयो? एॾो भलो आहे, नंढपण खां वठी असां सां गॾु पढ़ियो आहे, पोइ स्कूल, पोइ कॉलेज, पोइ यूनिवर्सिटी, पोइ धंधा, पोइ कारोबार, हिन महिल ताईं हुननि सां जोड़ आहे। अहिड़ो आहे असां सां ॼण घर जो भाती, एॾो भलो आहे, पर आहे वाणियो, आहे गैर मुस्लिम। पोइ भला उन सां अहिड़ो दिली तालुक रखी सघिजे थो? अल्लाह तबारक व तआला फरमायो असां हिकिड़ी हद क़ाइमु कई आहे त इन सां बि दिली तालुक क़ाइमु न कयो, इन सां बि मोहबत न कयो। छाजे लाइ? अल्लाह जलियो आहे तॾहिं। बसि इहो दाइरो आहे। मोहबत भी अल्लाह जे रज़ा ख़ातिर कयो, कावड़ भी अल्लाह जे रज़ा ख़ातिर कयो। इन माण्हू जो ईमान कामिल ऐं मुकम्मल आहे। माना मालूम थियो जंहिं रब असांखे पैदा कयो आहे उन रब असांजे ज़रे ज़रे खे बयानु करे छॾियो आहे। तुंहिंजी अखि आज़ादु आहे पर असांजे मर्ज़ीअ ते इस्तेमालु थींदी, तुंहिंजी मर्ज़ीअ ते न। तुंहिंजी ज़ुबान आज़ादु आहे पर यादि रखजांइ असांजे मर्ज़ीअ ते इस्तेमालु थींदी, तुंहिंजे मर्ज़ीअ ते न। तुंहिंजो कनु बि, तुंहिंजी दिलि बि, तुंहिंजो दिमाग़ बि, तुंहिंजे जिस्म जो संद बि, तुंहिंजी सोच ऐं फ़िक्र बि, तुंहिंजी पसंदि ऐं नापसंद बि, तुंहिंजी दोस्ती ऐं तुंहिंजी कावड़ ऐं गज़ब बि। आज़ादु आहे तूं, इंसान आज़ादु आहे पर असांजे मर्ज़ीअ ते हल। इनखे चइबो आहे फ़क़द इस्तकमल ईमानहु। इन माण्हू जो ईमान कामिल ऐं मुकम्मल आहे। जेको हुजे बि आज़ादु पोइ बि पाबंद करे पाण खे, कमाल त तॾहिं यार। पोइ अल्लाह तबारक व तआला अॻिते फरमायो जेकॾहिं तव्हां ईअं नथा कयो, ज़ाहिरी तौर ते चओ था त न बाबा मिड़ई असां बचाव था कयूं, इन सां गॾिजी असां मिड़ई पंहिंजो तहफ़ुज़ था कयूं, ऐं होॾां तव्हांजो दिली तालुक उन्हनि सां आहे, खोड़ सारियूं ॻाल्हियूं रखो था। पोइ यादि रखो हिकिड़ो ॾींहुं क़यामत जो अहिड़ो असां तव्हांजे लाइ तयारु करे रखियो आहे जेको ईंदो ज़रूरु, इंतज़ार में आहे। यौम तजिदु कुल्लु नफ्सिन मा अमिलत मिन खैरिन मुहदरा। हर माण्हू पंहिंजे कयल अमल खे उन ॾींहुं मौजूदु ॾिसंदो, पंहिंजे अमलनि खे ॾिसंदो स्क्रीन ते, हुनजा अमल आमाल नामे में लिखियल हीअं पढ़ंदो, हथ में मिलंदुसि। अल्लाह से फरमाए थो पंहिंजे कयल अमलनि खे, पोइ जे चङा हूंदसि त बि लिखत में मिलंदसि, बुरा हूंदसि त बि लिखत में मिलंदसि। सवाल पैदा थियो हिते सॼी ज़िंदगी न पढ़ियो, क़यामत जॾहिं अमल नामो लिखत में मिलंदुसि कीअं पढ़ंदो? उते अल्लाह तबारक व तआला अमल नामे खे पढ़ण जेतिरो इल्मु ॾींदुसि। जेकॾहिं ईअं न सही हिन महिल न पढ़ियो आहे, कंहिं फिल्म कंहिं ड्रामे ते विहारो जीअं दोडा पटे वेहंदो, सॼो मुंड खां आख़िर ताईं सम्झंदो। अल्लाह ताला स्क्रीन ते पंहिंजा करतूत ॾेखारींदुसि, कंहिं बि तरह सां ॾेखारे। अमाल नामो लिखत में किताब हुजे या मूवीअ में भरियल सॼी ज़िंदगी जो खाको हुजेसि, फिल्म हुजेसि, हिनजी ॾेखारींदुसि। अल्लाह से फरमाए थो यौम तजिदु कुल्लु नफ्सिन मा अमिलत मिन खैरिन मुहदरा व मा अमिलत मिन सू।
चङा कम कया हूंदई या बुरा कम कया हूंदई, इहे सभु जो सभु उन ॾींहुं मौजूदु ॾिसंदो ईअं आम्हूं साम्हूं, हैरान थी वेंदो पंहिंजे करतूतनि पंहिंजे अमलनि खे ॾिसी। कीअं ॾेखारींदुसि अलाह ताला? मुख़्तलिफ़ तरह सां रब तबारक व तआला ॾेखारण ते क़ादिर आहे। जेकर हिन जे अमलनि खे कांव कुकड़ कबूतर ढोर ढगे ॿिले कुते जे सूरत में ॾेखारेसि, हिन जे बुराइनि खे हराम जानवरनि जे सूरत में ॾेखारेसि, या हिन जे चङाइनि खे हलाल जानवरनि जे सूरत में ॾेखारेसि, हिन जे चङाइनि खे गुलनि ॿूटनि फलनि फ्रूटनि जे शक्ल में ॾेखारेसि, हिन जे गुनाहनि खे गंद गाह पेशाब पाखानो पलीतीअ गंद ढूंढ जे शक्ल में ॾेखारेसि, त बि हुनजी मर्ज़ी आहे ॾेखारींदुसि। फरमाईंदुसि हे तुंहिंजो फलाणो अमल आहे, लिखियलु हूंदो हुन ते, हीउ फलाणो अमल आहे, हीउ फलाणो अमल आहे, हीउ चङा अमल अथई, बुरा अमल अथई। उन वक़्तु इंसानु ॾिसंदो जंहिं महिल दुनिया में ज़ाहिर आहे जेकॾहिं काफ़िरनि सां या दुनिया जे अंदरि अलाह अलाह जे रसूल जे ॿुधायल तरीक़े मुताबिक़ न हलियो आहे, पंहिंजे मन मस्तीअ ते ज़िंदगी गुज़ारे आयो आहे, नाफ़रमानियूं कंदो आयो आहे, गुनाह कंदो आयो आहे, क़ुरान हदीस जे मुखालिफ़त में ज़िंदगी गुज़ारींदो आयो आहे, पोइ उन वक़्तु जॾहिं उहे अमल बुछड़ायूं बुरायूं मुखालिफ़त वारा अमल कम जॾहिं साम्हूं ॾिसंदो तवद्दु लौ अन्न बैनहा व बैनहु अमदन बैदा, उन वक़्तु चवंदो हाय काश इन्हनि बुरनि अमलनि ऐं मुंहिंजे विच में वॾो को वॾो परे जो फ़ासिलो हुजे हा त ॾाढो भलो, हिक ॿिए खां परे परे हुजऊं हा, हिननि जे बुराइनि ऐं मुंहिंजे विच में वॾो को फ़ासिलो हुजे हा, न कयां इहे बुरायूं हिननि जे वेझो ई न वञा हा त ॾाढो भलो। अॼु अहिड़ियूं बुछड़ायूं बुरायूं करे आयुमि, क़ुरान जे मुखालिफ़ ज़िंदगी गुज़ारे आयुमि, सोने अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿुधायल तरीक़े जे मुखालिफ़ उबतड़ ज़िंदगी गुज़ारे आयुमि, काश ईअं न कयां हाणे त मुंहिंजी हड़ वई। पर उन वक़्तु हिनखे अफ़सोस कम में न ईंदो, हसरत हिनखे कम में न ईंदी, ॻोड़ा ॻाड़णु कम में न ईंदसि, रोअणु रड़णु दाऊं करणु कूकूं करणु कम में न ईंदसि। अल्लाह तबारक व तआला अॻुवाट चई छॾियो वियो हज़रकुम अल्लाहु नफ़्सहु, अल्लाह तव्हांखे डिॼारे थो पंहिंजे जान खां, पंहिंजे ज़ात खां डिॼारे थो त मुंहिंजे ज़ात जो ख़ौफ़ कयो, डिॼो मूंखां, जेकॾहिं न मां जंहिंखे पकड़ियो यादि रखो पोइ हुनखे मुंहिंजे पकड़ मां जॾहिं अची वियो त छॾाए न सघंदो। असांजे चंबे जे पकड़ वारे चंबे में जेको अची वियो न पोइ हुनखे कोन छॾींदा आहियूं असां, यादि रखो। तंहिंजे करे अॻुवाट ॿुधाए था छॾियूं पंहिंजी जान बचायो, पंहिंजो पाण खे संवारियो, असांजे ॿुधायल अमलनि ते हुक्मनि ते अमल कयो, पंहिंजा अमल संवारियो। वल्लाहु रऊफ़ुम बिल इबाद। हाणे जॾहिं क़ुरान पाक जे आयतुनि खे ॿुधोसीं त ईअं सम्झ में आयो ॼण त अल्लाह ताला जे ज़ात जी वॾी कावड़ आहे उन माण्हूअ ते जेको काफ़िरनि सां दिली तालुक़ थो रखे। आयत खे ॿुधोसीं त इहो ख़ुलासो मालूम थियो त रब तबारक व तआला जी वॾी कावड़ ऐं गुस्सो आहे उन माण्हूअ ते जेको काफ़िरनि सां दिली तालुक़ रखे थो। तॾहिं त सज़ा बयानु कई वई, पर आख़िर में लफ़्ज़ हिकिड़ो अहिड़ो फरमाई वल्लाहु रऊफ़ुम बिल इबाद, अल्लाह पंहिंजे बाननि ते ॾाढो महिरबान आहे, ॾाढो महिरबान आहे। हाणे जॾहिं इहो लफ़्ज़ पढ़ियोसीं त थोरी उमेद जागी पई त रब तबारक व तआला काफ़िरनि सां दिली तालुक़ क़ाइमु न करण जो जेको हुकुम कयो आहे इहा कावड़ ऐं गुस्सो अथसि, पर जेकॾहिं थी बि वञे त पोयां रऊफ़ुम बिल इबाद जो चयो अथई, माना बचाव जी कान का सूरत थींदी, बचाव जो कोन को अल्लाह तबारक व तआला बंदोबस्तु फरमाईंदो, कान का सूरत कंदो, कुझु न कुझु महिरबानी कंदो। माण्हूअ खे ज़ाहिरी लफ़्ज़नि खे ॾिसंदो त ईअं सम्झ में ईंदो त बचाव जी कुझु अल्लाह ताला जी महिरबानी बि मालूम थिए थी, माना अलाह जी माफ़ बि कंदो। ठीकु आहे, वाक़ई रब रहमुर रहीम आहे, रब तबारक व तआला बाननि सां हिसाब किताब में नरमी कंदड़ ज़ात आहे, वाक़ई बाननि जे मथां महिरबान आहे। पर हिन लफ़्ज़ जो तालुक़ जेको आहे न, हिन लफ़्ज़ जो तालुक़ जेको आहे न, सम्झण जे लाइ हिकिड़े ख़ाके जो तवजो जो तालिब आहे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे नाफ़रमान औलाद खे कॾहिं कॾहिं पीउ मां सज़ा ॾींदा आहिनि, पर सुठी। पोइ को माण्हू ॿियो ॾिसी करे चए त भेण ज़ालिम आहे की न पीउ आहे, अहिड़ी मार ॾिबी आहे। सच ॿुधायो, उन वक़्तु जंहिं महिल पीउ पंहिंजे नाफ़रमान पुट खे पादर पियो हणे, उन वक़्तु बि पीउ जी शफ़क़त इन्हनि पादरनि में बि छुपियल वधीक हूंदी, या जेको इन ॿार जी हिमायत पियो करे उनजी शफ़क़त वधीक छुपियल हूंदी। इन्हनि पादरनि जे बावजूद बि पीउ उन जे मथां महिरबान हूंदो। दुश्मन न आई पीउ, इन जे करे पियो हणे त सुधरी पए। हिन जी मार बि संवार आहे, चवंदा आहियूं हिन जे मार जे अंदरि बि शफ़क़त रखियल आहे, हिन जे कावड़ ऐं गुस्से जे अंदरि बि शफ़क़त रखियल आहे। पोइ जॾहिं औलाद सुधरी पवंदी आहे न
पोइ जॾहिं पंहिंजे सुधरण खां पोइ नतीजो ॾिसंदो आहे पंहिंजे चङाइण वारो, पोइ चवंदो आहे त बाबो जेकर मूंखे पादर न हणे हा न त मां न सुधरां। ओ या बाबे जे पादर जो कमाल आहे। अल्लाह तबारक व तआला इते इहे लफ़्ज़ फरमाया इंसान खे सेखारण जे लाइ त मां तोते जेका कावड़ ऐं सख़्ती हिन महिल कयां थो न दुनिया जे हयातीअ में, इते बची वञ, इते मुंहिंजे कावड़ ऐं गुस्से खे सही बर्दाश्त करे वञ, मुंहिंजे ॻाल्हियुनि ते अमल करे वञ। क़यामत जॾहिं ईंदे पोइ चवंदे त वाक़ई रब तबारक व तआला एॾी कावड़ ऐं गुस्से जी तालीम न ॾे हा त असां बि सुधरूं ईंदा। हज़ार भेरा पीउ जे मोचड़नि खां वधीक मुंहिंजे हिननि धड़कनि में डपु ऐं ख़ौफ़ रखो। जे पकड़ियूं त पीउ खां वधीक सज़ा ॾींदुसि, पर जे सुधरी वियो त मां जेका महिरबानी कंदुसि तव्हांखे पीउ मां जी महिरबानी यादि ई न पवंदी। तॾहिं फरमाई वल्लाहु रऊफ़ुम बिल इबाद, अहिड़ी तालीम केरु ॾींदो? मौत अचो आयो ई नाहे, क़बर ॾिठी ई कान्हे, क़यामत ॾिठी अञा कान्हे, आया न आहियूं, हमलनि जे तराज़ूअ जी तोर जो मंज़र ॾिठो कोन्हे, अॻुवाट ॿुधाए करे सेखारे छॾे त ईअं ईअं थींदो। होशियारी करे हिमत करे कुझु चङा थी अचिजो। ईअं न थिए त तोर में कसा थियो, ईअं न थिए त क़बर में कसा थियो, ईअं न थिए त मुंहिंजे हबीब जी आबे तव्हांजी जॾहिं तोर थिए हमलनि जी, उन वक़्तु मुंहिंजो हबीब तव्हांखे ॾिसी करे महसूस करे त मुंहिंजा उम्मती आहिनि पर काश अहिड़ा न हुजनि, चङा थी अचिजो। तॾहिं फरमाई त मां तव्हांजे मथां इंतिहाई महिरबान आहियां, अॻुवाट ॿुधाए थो छॾियांव न त कोन ॿुधाइबो आहे। मूं जहिड़ो महिरबान दुनिया में केर बि कोन आहे। सच पच अहिड़ी तालीम क़ुर पाक जहिड़ी दुनिया जो कोई किताब न ॾींदो, दुनिया जो कोई दोस्त न ॾींदो, दुनिया जो कोई पीउ मां बि न ॾींदो। इहा अल्लाह तबारक व तआला जी इंसान जे मथां बे इंतिहा महिरबानी ऐं शफ़क़त आहे, तॾहिं इहा एॾी वॾी तालीम ॾिनी अथई। अल्लाह पाक तव्हां असांखे इन ई रब तबारक व तआला जे रहम ऐं महिरबानीअ मां पिराइण जी तौफ़ीक़ ऐं हिम्मत अता फरमाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।